Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. मुझे उसकी कोई वजह नज़र नहीं आती पिंडिया में, और अगर पेट्रोल वो आना चाहते हैं तो हम इंशाल्लाह उनको चाय पानी पिलाएंगे, अच्छा उनको लुक आफ्टर करेंगे। फौज अपना काम कर रही है, डिस्पाइट दिस जो भी बातचीत की जा रही है वो तशवीश अपनी जगह पे है, लेकिन एज आई सेड वी विल स्टे द कोर्स इंशाल्लाह। जिस नौयत के इल्ज़ामात लगाए जा रहे हैं उनमें कोई वजन नहीं है। पाकिस्तान फौज को हुकूमत वक्त ने इलेक्शंस कराने का कहा, पाकिस्तान फौज ने अपनी पूरी जिम्मेदारी और दयानतदारी के साथ वो इलेक्शंस कराए। किसी को उसके ऊपर किसी किस्म की कोई शक है, कोई प्रॉब्लम है, तो पाकिस्तान के तमाम इदारे अपना काम कर रहे हैं, उन्होंने ही उसके ऊपर फैसला करना है, उन्हीं को अप्रोच किया जाना चाहिए उसके लिए। फौज को सियासी मामलात में ना आने की ज़रूरत है, ना ही सियासी मामलात में घसीटने की कोशिश करनी चाहिए। अगर आप यहाँ आपने रेफ़र किया कि कोई बैकडोर कॉन्टैक्ट कोई फौज का कोई है, absolutely not. There is no such thing. We want to stay out of it, and we are out of it. पीजीएम वारा पिंडी आया त खेन चाहे पानी पियारी नासी। पाक फौज अपोजिशन सां बिग डोर राब्तनि जी तरदीद करे छॾी। डीजी ISPR बाबर इफ्तिखार चयो आहे त फौज ते लॻंदड़ इल्ज़ामनि में वज़न नाहे, न ई का हक़ीक़त आहे। हुकूमत जे चवण ते फौज ईमानदारी सां चूंड करायूं। कंहिंखे शक आहे त लाॻापियल फोरम्स ते वञे। मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो त फौज खे सियासी मामलनि में अचण जी ज़रूरत नाहे, न वरी घेलण जी कोशिश थियणु घुरिजे। फौज खे इन्हनि मामलनि खां परे रखियो वञे। फौज हुकूमत जो मातहत इदारो आहे, इल्ज़ामनि खे लॻाइण सुठो समझ नाहे। हुकूमत इल्ज़ामनि जो सुठे अंदाज़ में जवाबु ॾिनो आहे। तर्जमान पाक फौज चयो त बलूचिस्तान पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहे। भारत बलूचिस्तान में दहशतगर्दी कराए रहियो आहे। ईंदड़ हफ़्ते आर्मी चीफ कोयटा जो दौरो कंदो। पीडीएम जो मालाकंड में सियासी ताकत जो मुज़ाहिरो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं पीडीएम सरबराह मौलाना फजलुर रहमान स्टेज ते मौजूद। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जलसे में शिरकत न कंदी। अमीर मकाम नून लीग जी क़यादत कंदो। जलसे खां अॻु रैली खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हुकूमत जी उबती ॻणप शुरू थी चुकी आहे। असां सभु गॾिजी कठपुतली राज जो ख़ात्मो कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे 3 वॾनि अस्पतालुनि जा इंतज़ाम सिंध हुकूमत खां वापसि वठी छॾिया। जना अस्पताल NICVD ऐं NICH जा इंतज़ाम हाणे वफ़ाक़ संभालींदो। वफ़ाक़ी हुकूमत पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त अदालती हुकुम जी रोशनी में 3 अस्पतालुनि जा इंतज़ाम सिंध हुकूमत खां वापसि वरिता आहिनि। सेनेट चूंडू ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदारती रेफरेंस में सुप्रीम कोर्ट सिंध हुकूमत के जवाब जमा कराइण लाइ 1 हफ़्ते जी मोहलत ॾेई छॾी। सेनेटर रज़ा रबानी जी धुर बंटण वारी इस्तदा मंज़ूर। रेफरेंस ॿुधणी जोॻो हुअण ते दलील ॾींदे अटॉर्नी जनरल चयो त सुप्रीम कोर्ट सदर तरफ़ां उमाणियल रेफरेंस ते राय ॾियण जी पाबंद आहे। अदालत मुस्तक़बिल जी कानून साज़ी लाइ बि राय ॾेई सघे थी। बरतानवी फर्म ब्रॉडशीट नवाज़ लीग के बेनकाब करे छॾियो आहे। ब्रॉडशीट नवाज़ लीग जी बरियत वारी दावा खे कूड़ो करार ॾिनो हो। नवाज़ लीग वारनि बरतानवी अदालत जो फ़ैसिलो पढ़ण बिना नैब ख़िलाफ़ बयानियो तयारु करे छॾियो। एहतसाब बाबति वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन जी नवाज़ लीग ते तनक़ीद। शहज़ाद अकबर चयो त नवाज़ शरीफ़ कूड़ ॻाल्हाए पार्लियामेंट खे इस्तेमालु कयो ऐं अवाम खे गुमराह कयो। ब्रॉडशीट मरियम नवाज़ जो हिकु ॿियो कूड़ बि वाइको करे छॾियो आहे। पैनामा स्कैंडल खां पोइ बि कूड़ ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी रखियो वियो। सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म इमरान खान के सादिक ऐं यमीन करार ॾेई चुकी आहे। असांजे भेण सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असांखे उहे कातिल ॻोल्हियल आहिनि, उनखे फांसी जी सज़ा सुनाई वञे। असां ग़रीब आहियूं, पेट पालण में पूरा आहियूं, पोरियो करे जा पेट पालियूं। मदद हाणे का असांजी मथे को हुकूमत करे। सदर जी भटियूं में हाव नारींदड़ वाक़ियो। 10 वरनि जी नींगरी जिनसी ज़्यादती जो निशानो बणाइण बाद बेदर्दी सां क़त्ल। नींगरी मोनिका लाड़िक जो लाश केलनि जे बाग मां हथ।
पीरगोट जे अस्पताल में पोस्टमार्टम बाद नींगरी जो लाश वारसन हवाले। डॉक्टर शुरुआती मेडिकल रिपोर्ट में नींगरी मोनिका सां जिनसी ज्यादती जी तस्दीक करे छॾी। नींगरी ॿ ॾींहं अॻु गुम थी वई हुई। अॼु संदसि केलनि जे बाप मां लाश हथायो। नींगरी जे वारसनि चयो आहे त मोनिका घरेलू मुलाज़िम हुई। 2 ॾींहं अॻु गुम थी वई त असां सम्झो नींगरी घर में कमु करे रही आहे। अॼु संदसि लाश हथायो। अफ़सोसनाक वाक़े ते इलाइक़े में सोग जी लहर छायल। पीरगोट ऐं सदर जी भेटियूं पुलिस नींगरी मोनिका लाड़िक के कत्ल में मुबैना तौर इस्तेमाल थियल तेज़ धार वारो औज़ार हथ करे वरितो। शक जे बुनियाद ते 3 ॼणा गिरफ़्तार। SSP खैरपुर अमीर सऊद मगसी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त नींगरी मोनिका सां ज़्यादती ऐं क़त्ल वारे वाक़े जी जांच तेज़ करे छॾी आहे। पोस्टमार्टम में DNA रिपोर्ट मिलण बाद केस दाख़िल कयो वेंदो। नींगरी जे वारसनि हिक शख़्स ते शक ज़ाहिर कयो जंहिंजी ॻोल्हा कई पई वञे। समूरा वसीला कटवाणे अदी जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो। SSP खैरपुर दावा कई त वाक़े खां पोइ SSP जी अॻवानी में पुलिस पार्टी नींगरी जे वारसनि सां मुलाक़ात कई। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे नींगरी जे वारसनि SSP खैरपुर जी दावा रद्द करे छॾी। नेपरा मुल्कगीर ब्लैकआउट जो नोटिस वठी छॾियो। बिजली जे वॾे ब्रेकडाउन जी जांच लाइ आला सतही कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो। कमेटी मुल्क में ब्लैकआउट जा कारण मालूम करे उन्हनि जो जाइज़ो वठंदी। लाहौर में अञा ताईं बिजली फ़राहमी मामूल ते न अची सघी। बदतरीन ब्रेकडाउन खां पोइ हुकूमत जो महांगाई सटियल अवाम खे हिकु ॿियो तोहफ़ो। नेपरा बिजली $1 6 पैसा फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि बिजली अक्टूबर ऐं नवंबर जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में महांगी कई वई। नवां अघ जनवरी महीने जे बिल्स में लागू कया वेंदा। बिजली महांगी थियण सां वाहिपेदारनि ते 8 अरब 40 करोड़ रुपयनि जो वधीक भार पवंदो। के इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि खे बिजली जे नवनि अघनि में छूट हासिल। PMC जे तकरारी नतीजनि ख़िलाफ़ सिंध जे शागिर्दनि जो सिंध असेंबली आॾो धरणो। PMC इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी, पुलिस नफ़री तलब। जमात इस्लामी अॻवान हाफ़िज़ नईमुर रहमान शागिर्दनि सां हमदर्दी लाइ एहतजाज में पहुची वियो। PMC जे तकरारी नतीजनि जी जांच जो मुतालबो। राष्ट्रपति मोहम्मद गुरबत मुस्तकिल मिज़ाजे सां प्रोपेगेंडा करे रहियो आहे। इन जे लाइ हुनखे फ़ियर आहे त को अहिड़ो वाइस चांसलर पोयां न अचे जेको हिननि तारीख़ी तौर ते सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि बंदरबाद कई आहे, गैर कानूनी भर्तियूं कयूं त हुनजो हिसाब किताब थिए। वेंदे वेंदे जेके यूनिवर्सिटी जे अंदरि नौकरियूं उते पंहिंजा मिट माइट भर्ती करे रहिया आहिनि त फलाणो रजिस्ट्रार कराए वियो, फलाणो VC कराए वियो, जेको जेको कराए वियो उहो उन्हनि जे दौर जी ॻाल्हि आहे। सिंध यूनिवर्सिटी जे VC तरफ़ां रिटायरमेंट खां अॻु नौकरनि जा धड़ाधड़ ऑर्डर्स जारी करण वारे मामले ते तकरार तेज़। सूटा VC मथां माइटनि ऐं मनपसंद माण्हुनि खे नौकरियुनि जा ऑर्डर्स ॾियण जो इल्ज़ाम मड़ी छॾियो। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सूटा अॻवान अल्फाना मला चयो त नौकरियुनि ते पाबंदी बावजूदि VC गैर क़ानूनी तौर ऑर्डर्स जारी कया। फ़तेह मोहम्मद गुरफत जे दौर में सिंध यूनिवर्सिटी खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। सूटा तरफ़ां VC ख़िलाफ़ हलंदड़ जांच जल्द मुकमल करण जो मुतालबो। सिंध यूनिवर्सिटी जे VC पुराणी तारीख़ लॻल ऑर्डर्स जारी थियण वारे अमल खे ऑपरेटर जी ग़लती करार ॾेई छॾियो। VC फ़तेह मोहम्मद गुरफत चयो आहे त 5 जनवरी ते जारी थियल नौकरी जे ऑर्डर में ऑपरेटर जी ग़लती सबबि पुराणी तारीख़ लिखी वई। कंहिंजो माइट हुजणु ऐब नाहे। अॻूणे वक़्ती VC सिद्दीक़ किलोड़े जे दौर में बि संदसि 2 न्याणियुनि खे नौकरी ॾिनी वई। ऐं नैब जो सांघड़ में खुराक खाते जी ऑफिस ते छापो। नैब सखर जी टीम डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मुनवर आराई खे पाण सां गॾु वठी वई। ज़जिद मूजिबि सरकारी कणक में खुर्द बुर्द जी शिकायतुनि ते नैब कार्रवाई कई। खुराक खाते जे अमलदारनि पारां नैब जी कार्रवाई बाबति कुझु बि ॿुधाइण खां इनकार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स वन अचूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।